छा तव्हांखे ख़बर आहे त इंसान जी सिहत ऐं ख़ूबसूरतीअ समेत 6 नुक़सानकार ॻाल्हियूं जिस्म में हिक ई शइ जी खोट जे करे थींदियूं आहिनि। हूअं त इंसान जे जिस्म में मौजूदु हर शइ जी पंहिंजी अलॻि अलॻि अहमियत आहे, पर जिस्म में हिक अहिड़ी खोट बि आहे जेका आम तौर ते 6 मसइलनि जो सबबु बणिजे थी ऐं उहे मसइला हर हंधि ॾिठा वञनि था। इहा प्रोटीन जी खोट आहे। प्रोटीन जिस्म जे सेलनि जी वाध वेझ लाइ इंतिहाई ज़रूरी हूंदी आहे, जंहिंजे करे इंसान जो जिस्म तोड़े उज़वा सही नमूने कमु कंदा आहिनि। जिस्म जे सुठे ख़्याल रखण लाइ लॻभॻि 56 ग्राम प्रोटीन रोज़ खाइणु ज़रूरी आहे। प्रोटीन जी खोट जे करे कहिड़ा मसइला थींदा आहिनि, अॼु असां उन्हनि बाबति ॿुधाईंदासीं। जेकॾहिं तव्हांखे घणी बुख लॻंदी आहे, इन जो मतिलबु इहो थियो त तव्हांजे जिस्म में कार्बोहाइड्रेट्स ऐं मिठाण जो मिक़दारु घणो, जॾहिं त प्रोटीन जो मिक़दारु घटि आहे, जेको मुख़्तलिफ़ ख़तरनाक मसइलनि जो सबबु बणिजी सघे थो। उन करे तव्हांखे घुर्जे त पंहिंजी खुराक जो ख़्यालु करे प्रोटीन जो इस्तेमालु कयो वञे। जिस्म में प्रोटीन जी खोट जे करे माण्हूअ जा नह कमज़ोर थींदा आहिनि। नहनि ते अछा तोड़े फिका दाग थियण जो सबबु बि प्रोटीन जी खोट हुजे थो, जॾहिं त नह भॼण वारो अमल बि उन जे करे ई थींदो आहे। प्रोटीन चमड़ी जी वाध वेझ लाइ अहम किरदारु अदा करे थी ऐं नवां सेल ठाहे थी, जेके पुराणे सेलनि जी जाइ वालारे तव्हांखे ताज़ो तवानो ऐं जवान रखनि था। पर जेकॾहिं तव्हांजी चमड़ी रुखी, खुश्क ऐं कुदरती चमक खां महरूम आहे, या तव्हांखे चमड़ीअ जा ॿिया मसइला आहिनि, त इन जो इहो मतिलबु थियो त तव्हांजे जिस्म में प्रोटीन जी खोट आहे। वार छणण जो मसइलो त अॼुकल्ह तेज़ीअ सां वधंदो पियो वञे। तव्हांखे ख़बर न हूंदी, पर वारनि जो 90% हिसो केराटिन नाले प्रोटीन ते मुश्तमिल हूंदो आहे। उन करे प्रोटीन जी खोट जो सभ खां वॾो असर वारनि ते बि पवे थो। वारनि जो ॿिम्हो हुजण, वार छणण ऐं वारनि जी कमज़ोरी बि जिस्म में प्रोटीन जी खोट जूं निशानियूं आहिनि। प्रोटीन में अमाइनो एसिड्स जो झझो मिक़दारु हूंदो आहे, जेको दिमाग़ खे सुकून ॾिए थो, जंहिंजे करे दिमाग़ी थकावट न थियण ऐं सुठी निंड अचणु मुमकिन बणिबो आहे। उन करे जिस्म में प्रोटीन जी खोट निंड जी खोट ऐं दिमाग़ी थकावट जो सबबु बि बणिबी आहे। तंहिं करे सुम्हण खां अॻु तव्हांखे प्रोटीन वारी खुराक ज़रूरु खाइणु घुर्जे। अहिड़ी ई रीति याददाश्त घटिजण, सिखण वारे अमल में ॾुखियाई ऐं ॿियूं दिमाग़ी कमज़ोरियूं बि जिस्म में प्रोटीन जी खोट जो सबबु हूंदियूं आहिनि। हिक तहक़ीक़ में चयो वियो आहे त प्रोटीन में डोपामाइन, एपिनेफ्रिन ऐं सीरोटोनिन मौजूदु हुजनि था, जेके दिमाग़ी सिहत खे बहितर बणाईंदा आहिनि। जेकॾहिं कंहिंखे बि के दिमाग़ी मसइला हुजनि, त उहे बि जिस्म में प्रोटीन जी खोट जो सबबु थी सघनि था।